न्याणी सदोरी थींदियूं आहिनि ऐं मां पाण हिकु न्याणीअ जो पीउ बयां, हिकु न्याणीअ जो सहुरो बयां, हिकु न्याणीअ जो ॾाॾो बयां। मूंखे ख़्यालु आहे न्याणियूं केॾियूं मिठियूं थींदियूं आहिनि। कंध भॻियूं जेसि ताईं पेकनि में आहिनि तेसि ताईं आहिनि पेकनि जूं, पर जे पणिजी वियूं सावरनि में पोइ माल खाईंदियूं सावरनि जा, घोटा ॾींदियूं घोट खे, पर उते बि ॻाईंदियूं पंहिंजे पेकनि जो। हा, इहा ख़ासियत हूंदी आहे न्याणियुनि जी। पेका ॾाढा वणंदा आहिनि। चाहे शादीअ खां पोइ ख़बर आहे भई रुॻो लाइसेंस रिन्यू कराइण ई वञिणो आहे 10-15 ॾींहं पेकनि में, पर उन्हनि 15 ॾींहंनि जे लाइ बि उन्हनि 15 ॾींहंनि जे पेकनि में वञण जे लाइ बि 11.5 महीना वीचारियूं पियूं सावरनि में लोड़ींदियूं आहिनि। रुॻो वेकेशन अचण वारी हुजे पोइ ॾिसो, हा, डिजाइनूं फिरी वेंदियूं आहिनि। ख़बर आहे भाई 2 महीने खां पोइ वेकेशन अचण वारी आहे, पोइ भाई ख़बर आहे मोकल त ससु ॾींदी न, घर में हले ई मायुनि जी थी। हाणे ससु खां मोकल कीअं घुरां, मां त न घुरी सघां, पाणे ॾे न। हूअं भले ससु ॾिठी न वणे, पर वेकेशन अचण वारी हूंदी आहे न, पोइ ससु वणंदी आहे। पोइ हुनखे कुटियूं भोरे खाराईंदियूं, खीरणी ठाहे पियारींदसि, ॾोघ पोड़ी। ख़बर आहे मोकल त इहा ई ॾींदी न। ऐं ससु बि हाणे पुराणो चांवर, सास बि कभी बहू थी सम्झी, उहा बि वेंदी आहे त सेवा किथां फाटी निकिती आहे। उहा बि जहिड़ी तहिड़ी खुल न ॾींदी आहे। पोइ वरी न्याणी साॻी चवंदी आहे पोड़ी अञा त ॻोथरी ढिली कोन थी करे, ॾे को 5-10 हज़ार त मां बि वञी पंहिंजी परचेसिंग त कयां। वरी ओॾी महिल मूंखे थोरी को वॻा सिबजी मिलंदा वेकेशन में। पोइ घर में जीअं नंढड़ो ॿारु आहे त उन ॿार खे रंधिणे में विहारे फुसे फुसे खाराए पेट भरे हेसि ताईं ढव कराए पोइ खीर जी बोतल तयारु कंदी। पोइ वरी पुठियां टोड़ूं पाईंदुसि, लेन मेरा राजा बेटा दूधा पियो, धूड़ दूधा पियो। हेसि ताईं त पेट भरे छॾियो, लेन मेरा राजा बेटा दूधा, नहीं मामी। वरी थोरो छोरो डोड़ पाईंदो, सिधो वञी ॾाॾीअ जे हंज में किरंदो। पोइ ॾाॾीअ जे हंज में उहो पियो हूंदो न, पोइ उते वञी निर्घोट में उहा बोतल विझंदसि, लेन मेरा राजा बेटा दूधा पियो न, फिर नानी घर जाएंगे। नानी नथी ॼण खां लालीपाप थी वई। माना कंहिं बि डिज़ाइन में उहा पंहिंजे ससु खे ॿुधाइणु चाहींदी आहे त भई मां बि पेकनि वारी आहियां, ॾाई थी हाणे मोकल ॾे। न्याणियूं एॾियूं सदोरियूं थींदियूं आहिनि। परमात्मा ऐं न्याणियूं वरी मिठियूं वरी पीउ जूं वधीक हूंदियूं अथव। पुट माउ खे वणंदा आहिनि। हा, पुट भले कहिड़ो ई कारो रुड हुजे, तहिजी पुठ ऊंधे कारी, भॻवान जो कसम गोबा गिगूं पोटी छोरे। हा, ॾिसी ॼण अलाए छा पियो थींदो आहे। अहिड़ो कारो रुड हुजे न, पोइ माउ साईं तॾहिं बि हुनखे चटियो पई चटी ॾी, ॼण पुट ई कोन्हे ॼणियो हुजे। अगरि संगीता खे पुछो मां, मुंहिंजो बेटा ही तव्हां हिकिड़ो बचिड़ो तव्हांजो चई न, मूंखे 2 बबू आहिनि, ठरी पई। पुट एॾा था वणनि माउ खे। पोइ कहिड़ो ई कारो रुड हुजे न, उन रुड खे बि जेॾी महिल माउ संभराईंदी आहे त 10-12 कारा लींघा। हा, हिकिड़ो हितां, ॿियो कन जे पुठियां, ॻिचीअ ते, छातीअ ते, पेट ते, पुठनि ते, आई माउ अॻ में ई कारो रुड लॻो पियो आहे। हे तूं छो थी ॿियार उन कारा लींघा कढी? पोइ चवंदी मुंहिंजे बच्चे खे कंहिंजी नज़र न लॻे। हाणे हिन रुड खे नज़र लॻंदी? हे पाण हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे। पर पुट आहे न, पुट माउ खे वणंदा आहिनि। हा, पुट खे 100 रुपया खपंदा, कंहिंखां घुरंदो थोरी। सिधो माणस जे पर्स में हथ विझी 100 रुपया कढी ख़र्चे ॿेड़ी ॿोड़े पहुची माणस खे ॿुधाईंदो, चवंदो मम्मी मम्मी मैंने न आपके पर्स में से 100 रुपया लेके खर्चा किया। पोइ माणस भूंटो हणंदसि, सुञा 500 खणी आ न, मां राति जो पाणे पिणे जी ॿेड़ी ॿोड़ियां हा। छो जो पुटु आहे। पर न्याणियूं सचपच ॾाढियूं सदोरियूं थींदियूं आहिनि। मां चवां थो तव्हांजे घर में जेकॾहिं पुटु या पोटो ॼमेव त रुॻो घर जा भाती गॾिजी करे मिठो वात कजो। पर जेकॾहिं तव्हांजे घर में न्याणीअ जो जनमु थिए
तो यार सॼे शहर के मिठो बात कराइजो। छो जो न्याणियूं जेतिरियूं सभाजियूं हूंदियूं आहिनि एतिरियूं वरी सभागियूं बि हूंदियूं आहिनि। हाणे ॾिसो दादा हे त हर के फैक्ट्री जो नालो ई संगीत आहे। हाँ न्याणियूं पंहिंजो भाग पाण सां गॾु कर्म खणी ईंदियूं आहिनि ऐं कोई बोझ कोन हूंदियूं आहिनि माता पिता ते ख़ासि करके। तो दोस्तों अॼु हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां त मां सॼी ज़िंदगी 48 साल थी विया मूंखे ॻाईंदे। घटि में घटि मां सम्झां थो 5000 दफ़ा कवि साहब जा ये ॿ गीत त मूं ॻाया हूंदा 5-5000 दफ़ा। अलाए जे छा में राज़ी आहे ऐं मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते। लखे रुपया कमाए छॾिया आहिनि 2 गीतनि में मूं। पहिरियों दफ़ो अॼु वो कर्ज़ चुकाइण जो मौक़ो हासिल थियो जो दादा मोहनदास जिन पाण कुर्ब भरी कोठ ॾेई करे घुरायो आहे। खिलण त ॾाढो ॾुखियो आहे हींअर, हर को सूरनि में सड़ियो वेठो आहे। हा हक़ीक़त आहे, ॾिसो न मर्दनि जी वीचारनि जा मुंहं ई लथा पिया आहिनि। हा हा ॾिस मायूं वरी ढो करे पियूं खिलनि। हा मर्द ईअं पिया खिलनि ॼण को लोन ते पिया खिलनि। हा हिकिड़ो लाहे लाहे भाॼी खाइबी आहे भई खपी न वञे। हा खिलनि सु मर्दनि जी। अड़े अबा खिलो त खोली करे यार। न मां तव्हांजी ॻाल्हि कोन थो कयां। हा जंहिंसां घरवारी वेठी आहे उनजो ॾोह न आहे। मर्द जे करे घरवारी साम्हूं ढो करे खिले त राति जो घर में हिसाब ॾियणा पवंदा उते। हा उते त ॾाढा ॾंत कढी पिया खिले। हक़ीक़त अथव। तव्हां दुनिया सां पुॼी सघो था। अकेलो मर्द 15 मर्दनि जो मुक़ाबिलो करे वेंदो आहे बाज़ार में, पर घर में हिकु माई सां न पुॼी सघंदो आहे। ॾिसो उदाहरण सां दादा मोहनदास वेठा आहिनि। रधणो ई धार। मूं त हिकिड़ी ॻाल्हि ते स्पेशल रिसर्च कई। तव्हां ॾिठो हूंदो भई मर्द ज़रूरु ठोड़ा थींदा आहिनि। जीअं उमिरि वधे तीअं ठोड़ा बि थियनि, पोढ़ा बि थियनि, वरी ॿोड़ा बि थियनि। साईं उन्हनि ॿुधायो त उहो छो थियो आहिनि। त ही मर्द ई ठोड़ा छो था थियनि? ठोड़ा वरी डिजाइन में। हाँ सभु कंहिंजी डिज़ाइन धार पंहिंजी हूंदी अथव। कंहिंखे ॾिसो त 25-26 बूजर हितां पिया हूंदसि, 25-26 बूजर हितां, बाक़ी सॼो मैदान ख़ाली भई जिते खपे क्रिकेट खेॾियो। को त अञा हिकिड़ो मूं ठोड़ो ॾिठो ॼण पुठियां रुगो हिकिड़ो फणोटो को टंगी आयो हुजे, बसि एतिरा वार। हिकिड़े त विच मां सॼो चतो ई गुम, ईअं पियो लॻे ॼण धारे कपिड़े जी चती हणाए बुशेट पाए आयो हुजे। ऐं हिकिड़ो त वरी अहिड़ो ठोड़ो जो भई हाणे ओड़ो मां पियो थींदो वञा। हिकु पासे जा वार ई चट गुम। मुंहिंजा हाणे ईअं पिया थींदा। हींअर मां वरी डिज़ाइन ठाही आहे। नाई वटि वेंदा आहिनि रत पियो पवंदा आहिनि भई ही वारा जेके आहिनि अॻियां वारा इहे कटिजे ई न, विच में जेको विच ख़ाली थी वियो आहे न उते भरियल हुजे। बाक़ी हक़ीक़त में मां बि ठोड़ो थी चुको आहियां। त हिकिड़ो अमरा मुंहिंजो यार हिकु पासे जा वार ई गुम, मां कई सफ़ा ठोड़ो ऐं वरी किनो ठोड़ो। हिकु पासे वार अचनि पिया, ॿिए पासे गुम। वीचारो बाज़ार न निकिरे, नौकिरीअ ते न वञे, बैंक में नौकिरी। बैंक मां लेटर अची वियुसि भई जेकर तूं नौकिरी जॉइन नथो करी त तोखे असीं टर्मिनेट कंदासीं। धणी मूंखे फ़ोन कई, चई परमाण त छा कयां, अहिड़ो मथो खणी कीअं वञा यार। मुंहिंजो वरी बि शुकुर कर हिकिड़े पासे त अचनि ई पिया वार। चई हा। मुंहिंजो पोइ हिन पासे वधाए, 2 महीना खनि वधाई। वरी कई फ़ोन, मुंहिंजो वार किथे पहुता? अची कुल्हनि ताईं अची विया आहिनि। मुंहिंजो बसि हितां हिकिड़ी फरासी खणी हिन पासे विछाए छॾ, तुंहिंजो कमु थी वियो। तव्हां अहिड़ा बि ॾिठा हूंदा भई ऊंधी सींध कढंदा आहिनि, कहिड़ी धूड़ पाइनि छा कनि, पर तंहिंखां पोइ ॾिसण में अची वेंदो आहे भई इन ते मूं रिसर्च कई 25 साल भई मर्द ई छो था ठोड़ा थियनि।
ऐं मायूं छो कोन थियूं थियनि? उन में त वरी असांजा आंटा सड़नि न। हा, मर्द ॿुधायांव जीअं पुराणो तीअं पोड़ो ठोड़ो ॿोड़ो, मायूं ॼण रोज़ नओं पियो ताकियो पाटे। इन ते मूं रिसर्च कई। रिसर्च जो रिज़ल्ट घणेई मूं कड़ियुनि सां कड़ियूं जोड़ियूं। हा, कड़ी हिकिड़ी त ईअं जुड़ी आई भई परमात्मा ॾिसो ख़ुदि भॻवानु जेको इंसान खे ठाही, मर्द माई खां 2-3 इंच थोरो डिघो हूंदो आहे, माई ज़रूरु 3-4 इंच का 6 इंच पोर्टेबल ई हूंदी आहे। माना ख़ुदि भॻवान बि चाहे थो त भई मर्द खे जेकॾहिं पंहिंजी माई सां ॻाल्हाइणो आहे त गिची हेठि करे ॻाल्हाए। गिची हेठि करे ॻाल्हाए। ऐं ॿियो, माईअ खे जेकॾहिं पंहिंजे मर्द सां ॻाल्हाइणो त गिची मथे करे। छा अहिड़े गोॾीअ जा? ख़ुदि परमात्मा बि, ख़ुदि भॻवान बि पंहिंजे अर्धांगिनीअ खे, पंहिंजे घरवारीअ खे पंहिंजे नाले खां पहिरीं स्थान ॾिनई। तव्हां कंहिं मर्द जो ईअं नालो ॿुधो हूंदो भई लक्ष्मी नारायण। लक्ष्मी को मर्दानो नालो आहे छा? आहे त माई न। पर ख़ुदि भॻवान बि पंहिंजे नाले जे अॻियां पहिरीं पंहिंजी अर्धांगिनीअ खे विहारियईं। राधे श्याम, सीताराम, गौरी शंकर। माना जिते ख़ुदि परमात्मा न पुॼी सघियो, असां किथां पुॼी सघंदासीं अदा? इन करे मिठी बि माठ, मुठी बि माठ। ऐं मज़ो बि ज़िंदगीअ जो तॾहिं ईंदो आहे भई गाॾी त इंसान जे जीवन जी 2 फीथनि ते हलंदी आहे, इहा ॻाल्हि त पकी आहे। पर ईअं बि कोन हली सघंदी आहे भई हिकिड़ो फीथो हुजे साइकिल जो, ॿियो वरी ट्रैक्टर जो, उहा पोइ गाॾी डामाडोल थींदी आहे। हिकिड़ी पटड़ीअ ते हलो त जीअण जो मज़ो ई कुझु अलॻि आहे। पर मायूं किथे थियूं हलण ॾीनि? दुनिया भर जे सुवालनि जा जवाब तव्हां वटि हिन में गूगल हूंदो आहे, गूगल ते हूंदा आहिनि न। को बि सुवाल पुछोसि गूगल खां, भई गले जी कैंसर जो सुठे में सुठो इलाज कहिड़ी हॉस्पिटल में, कहिड़ो डॉक्टर, हुनजो कॉन्टेक्ट नंबर, हॉस्पिटल जी एड्रेस, शहर, देश सभु ॿुधाए छॾींदो आहे। पर गूगल जो चक्रो घुमंदो आहे, 15-20 सेकेंड घुमंदो आहे न। घुमी घुमी पोइ नेठि ॿुधाईंदा आहे जो ही अथई। तव्हां पंहिंजी माई खां कुझु बि पुछोसि, हराम जो चक्रो घुमेसि। दुनिया भर जे सुवालनि जा जवाब मायुनि जे बूथ ते ईअं पिया आहिनि ॼण खांखारो, हुननि खे रुगो छॾिणो ई आहे। तो छॾे ॾींदियूं। इहा बि हिकिड़ी सचाई अथव। पर दोस्तों, इन्हनि सभिनि सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी सचाई ॿुधायां। हीअ त ठीकु आहे, मस्ती जो मुंहिंजो सुभाउ आहे ऐं आयो ई इन करे आहियां। वीचारा मर्द त ॿूसाठ जी ॾिसो, वरी बि हिते कुझु जा ॾंद त ॾिसण में अचनि वेठा। केतिरा त 6 महीने खां पोइ खिलिया हूंदा। हा, केतिरनि खे इहो यादि कोन हूंदो भई लास्ट टाइम मां कॾहिं खिलियो हुउसि। हाजी मां हिकिड़े पुछो, बा ॾे ख़बर, अॼु त ढव करे पियो खिली। थी छा गया, अॼु तुंहिंजे प्रोग्राम में घरवारी कोन आई आहे। पर हक़ीक़त आहे, ज़िंदगीअ जी हिकिड़ी सचाई यादि रखिजो दोस्तों, जेकॾहिं इहे आहिनि त असांजो कुझु वजूद आहे, न त इन्हनि खां सवाइ बिल्कुलु घर ऊंधे कारी अथव। अरे रुगो 5 ॾींहं पेकनि में वेंदी आहिनि, जीअण हराम करे वेंदी आहे। जया त मुंहिंजो भॻवान जो कसम चंटी आदत अहिड़ी विधल आहे न भई वॻो बि जेको जया कढी ॾे उहो पायां। हिकु दफ़ो चंदी अंडरगारमेंट गंजू बंजू सभु लिकाए वई। हा, वरी चई वई हेॾा मूंसां फ़ोन ते टच में रहिजो। ए जिन तूं कलंदर को कढनि ई तूं वञ त पोइ त टच में रहीं। हू अञा हुते पहुती कोन्हे पेकनि में, उन खां पहिरीं मुंहिंजा फ़ोन चालू थी विया। मुंहिंजो जया मुंहिंजूं गंजियूं कोन थियूं ॾिसण में अचनि। ख़ुशि थी वई भई मुंहिंजी प्लानिंग पास। हा, चंदी सेटीअ में सेट करे वई। हाणे ॿुधाए, ॿिया कपिड़ा पिया आहिनि कबट में, गंजियूं ऐं जेको अंडरगारमेंट उते सेटीअ में नथो पुॼी सघिजे मायुनि सां। ऐं मां त चवां थो पंगो वठिणो ई छो, जॾहिं ख़बर आहे पुॼी हूअं ई कोन सघंदासीं, पोइ पंगो छो वठिजे। इन करे मां सभिनी मर्दनि खे सलाह ॾींदो आहियां, सुठी सलाह,
कॾहिं माई सां पंगो वठणो न। ऐं ख़ासि करके उन्हनि ॾींहंनि में त पंगो वठण जी सोचिजो बि न जिन ॾींहंनि में ताज़ी ताज़ी अञा उहो पेकनि मां पिनी आई हुजे। हा, पेकाणो पाणी हूंदो आहे न पेट में, पोइ वण घोड़ो कोन ॿधणु ॾींदियूं आहिनि। हा, असांजी भाणेजी वेठी आहे, 27 तारीख़ वञा थी मामा। ख़बर आहे न, इहे भई 15 ॾींहं बि 15 भई 12 महीने त नांग बि ख़ाली जेको आहे सो खल मटींदो आहे। हा, ही बि वीचारियूं चाहे 15 ॾींहं वेंदियूं आहिनि रिचार्ज थियण, पर अहिड़ियूं रिचार्ज थींदियूं आहिनि जो 12 ई महीना बाक़ी सॼे घर खे मथे ते खणी घुमंदियूं आहिनि। हा, या जिन ॾींहंनि में घर में कम वारी न ईंदी हुजे तॾहिं पंगो न वठिणो। हा, न त मूं वांगुरु ॿुहारा बासण करणा पवंदव। न घणेई दफ़ा कया आहिनि, कहिड़ी धूड़ पायां, रहणो त जिन्ननि सां गॾु आहे न। उन में वरी हाणे मुंहिंजो सालो रिटायर थियो नौकिरीअ मां, रेलवे में नौकिरी हुअसि, त हिकिड़ी पार्टी रखी हूंदा, असांखे बि घुरायूं, माना टिनी भेनरुनि खे, मां बि जया खे खणाए वञी पहुतुसि हुते। हा, मस माई जो नालो निकितो आयो। जीअं हुते पहुतासीं, अञा गाॾी बीठी त मुंहिंजो सालो ॿाहिरि ई बीठो, डोड़ पाए। मुंहिंजी ससु सरगियाणी ससु त सरगन में आहे, पर सहुरो 85 साल जो पोड़ो मरे थो साह में, पर अञा मुड़े कोन थो, अञा बि लठ ते ढिंग ढिंग करे हले पियो। मूं वारे साले रड़ कई, चई पपा पपा जया दीदी अची वई। ए जया दीदी ने चयो, जया जिन अची वई। पिणस में भला किथां प्राण अची विया, भगवान जो कसम, लठ छॾे वठी जेका डोड़ पाती थई। ऐं सिधो ॾे हिन गाॾीअ मां लही सिधो वञी पिणस खे चंपड़ी पई, जेको भोलड़ीअ जे ॿार कीअं चंपड़ाईंदी आहे, ईअं चंपड़ी पिया हिक ॿिए खे। ऐं गेट ते, मेन गेट ते, एंट्री गेट ते। हाणे मुंहिंजे हथ में 4 सामान जेके मूं गाॾी मां लाथा, मां पियो निहारियां, मां सहकी मोस 10 मिंट थिया, हिक ॿिए खे छॾी ॾिनी। मुंहिंजी बचड़ी, मुंहिंजी मिठड़ी, मुंहिंजी साईं ॾिनी, मुंहिंजी सदा जड़ी, मुंहिंजी भोरी नट जड़ी, मुंहिंजी मिठे में मिठी, मुंहिंजी उचे में उची, मुंहिंजी लुचे में लुची। ऐं मूं चयो जिन छॾीस त मां बि त पेरे पवई, छॾेसि त न। मां त जया जे पुठियां बीठोसि न, हीअ जो भाकी पाए बीठो धीउ खे, मां जया जे पुठियां। मूंखे गिराटी पाते, चई परमानंद सच कंद भगा, तूं भागन वारो ई रे, तूं असांजे घर जी गांइ खणी वे। पोइ ॿुधायो, आंटा सड़िया बच्चा, भगवान जो कसम, अञा गांइ गोॾीअ जा, अञा गांइ। हाँ, हीअ अञा गांइ आहे, अड़े छुड़ियल डांत थी पई आहे। उहा गुड़ जी ख़बर ॻोथरीअ खे लॻी न ॻाल्हियूं साईं दिलि सां। इन करे पंगो न वठिणो, सिधो सिधो हा, हा में हा, न में न। जेकॾहिं ईअं कयुव त पोइ त हयाती सुठी गुज़रण वारी आहे।